नाज़रीन, हंगू में आला पुलिस ऑफिसरनि जे काफ़िले ते हमिलो थियो आहे, जंहिं जे नतीजे में एसएचओ समेत 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मुताबिक़ एसपी इन्वेस्टिगेशन अब्दुल समद, डीएसपी मुजाहिद ऐं एसएचओ इमरानुद्दीन जे काफ़िले ते आईईडी डिवाइस ज़रिए हमिलो कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में एसएचओ इमरानुद्दीन, सब इंस्पेक्टर जिहाद अली ऐं डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रांच जो अहलकार आबिद शामिल आहिनि। हमले बैदि पुलिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच जो अमल शुरू करे छॾियो आहे। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿी ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया आहियूं त हंगू में आला पुलिस ऑफिसरनि जे काफ़िले ते हमिलो थियो आहे, जंहिं जे नतीजे में एसएचओ समेत 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मुताबिक़ एसपी इन्वेस्टिगेशन अब्दुल समद, डीएसपी मुजाहिद ऐं एसएचओ इमरानुद्दीन जे काफ़िले ते आईईडी डिवाइस ज़रिए हमिलो कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में एसएचओ इमरानुद्दीन, सब इंस्पेक्टर जिहाद अली ऐं डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रांच जो अहलकार आबिद शामिल आहिनि। हमले बैदि पुलिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच जो अमल शुरू करे छॾियो आहे।